नाज़रीन, मौसमियात खाते जी अगकथी खां पोइ बदीन ज़िले जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात शुरू थी वई। बरसात पवण खां पोइ गर्मी जो ज़ोर टुटण करे मौसम ख़ुशगवार थी वई। उन हवाले सां वीडियो लिंक ते अपडेट करे रहियो आहे इमरान अब्बास। जी इमरान अब्बास, बरसात बाबति छा तफ़सील आहिनि? बिल्कुल, मौसमियात खाते पारां पहिरीं या पेशगोई कई वई हुई त 28 तारीख़ खां ज़िला बदीन समेत सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेको आहे सो बारिश शुरू थी वेंदी। लेकिन आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ज़िला बदीन जे मुख़्तलिफ़ शहरनि में गुज़िश्ता ॾींहं खां ई जेको आहे सो बारिश जो आगाज़ थी चुको आहे। हिन वक़्तु बदीन में ऐं उन जे साहिली इलाइक़नि में तेज़ मौसलाधार बारिश जारी आहे। केॾीमहिल बारिश हल्की थी वञे त केॾीमहिल तेज़ थी वञे। हवा सां गॾु बारिश जे बाहिस हिते जे जेके रोड रस्ता आहिनि उहे हिन वक़्तु तलाउनि में तब्दील थी चुका आहिनि। अचानक शुरू थींदड़ बारिश जेको आहे सो शहरियुनि खे परेशान करे विधो आहे। ऐं तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त गुज़िश्ता साल बि जेकी बारिश थी हुई जंहिंजे करे ज़िला बदीन खे इलाही वॾो नुक़सानु थियो हो, उनजो पाणी बि मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ताहाल बीठो आहे। गॾोगॾु इहा नई जेकी बारिश शुरू थी वई आहे उन सां ज़िला बदीन जे इलाइक़नि खे नुक़सानु थींदो आहे। तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त कल्ह जेकी बारिश थी हुई उन में अंबनि जी फसल समेत जेके ॿियूं तयारु फसलूं हुयूं उन्हनि खे घणो नुक़सानु रसियो आहे। जॾहिं त हिन वक़्तु बि ज़िला बदीन जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि समेत साहिली इलाइक़नि में बारिश जो सिलसिलो जारी आहे।